ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, सिंध में सरकारी मुलाजमन पारां मुतालबनि मंझि ताला एहतजाज जो सिलसिलो जारी। सरकारी स्कूलनि ऐं ऑफिसनि खे ताला, अस्पताल जे OPDs जो बि बाइकॉट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में तालाबंदी। सखर ऐं लाड़काणियूं डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में बि सरकारी मुलाज़िम सरापा एहतजाज। ऑफिसूं ऐं स्कूल हफ़्ते खां बंदि हुअण सबबि शहरनि जा कमकार रुड़े जो शिकार। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बि स्कूलनि जी तालाबंदीअ सबबि परेशान। मुख़्तलिफ़ शहरनि में मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा ऐं धरना बि जारी। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहिराईंदा हलूं। सिंध में सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि मंझि ताला आहे एहतजाज जो सिलसिलो जारी। सरकारी स्कूलनि में ऑफिसनि खे ताला, अस्पतालनि जे OPDs जो बि बाइकॉट। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं डिवीज़न में तालाबंदी। सखर ऐं लाड़काणी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में बि सरकारी मुलाज़िम सरापा एहतजाज। ऑफिसूं ऐं स्कूल हफ़्ते खां बंदि हुअण सबबि शहरनि जा कमकार रुड़े जो शिकार। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बि स्कूलनि जी तालाबंदीअ सबबि परेशान। मुख़्तलिफ़ शहरनि में मुलाज़िमनि जा मुज़ाहिरा ऐं धरना बि जारी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।